अॼु असां तयारु कयूं था चिकन टिक्का बिरयानी ऐं गॾोगॾु तयारु कंदासीं वाङणनि जो भरतो। वाङणनि खे असां कुक करण जे लाइ रखी छॾियो आहे हिकिड़ो पॉट या कोई कढ़ाई हुजे, देगड़ी हुजे, उन में तव्हां वाङण ऐड कयो ऐं थोरो आसान तरीक़ो आहे। जेकॾहिं वाङण तव्हां वटि घणा आहिनि पर इन्हनि खे उथलाए जो ज़रूरु, जीअं हेठियां जेके वाङण आहिनि उन्हनि खे मथे कजो, जेके वाङण तव्हांजा मथे आहिनि उन्हनि खे हेठि कजो। ऐं जेकॾहिं हिकु या ॿ वाङण आहे त उनखे तव्हां डायरेक्ट जेका बाहि आहे उन ते बि या टांडनि ते बि तव्हां इनखे करे सघो था। अंदरां हो सॉफ्ट थी वेंदा, तव्हां उन्हनि खे हथ लाइ ॾिसंदव त ख़बर पइजी वेंदी त हे बिल्कुलु सॉफ्ट थी विया आहिनि। उन्हनि जी जेका स्किन आहे उहा रिमूव करे तव्हां उन्हनि जो पल्प इस्तेमालु कंदव। ऐं हिते जेको असां चांवरनि जे लाइ पाणी रखियोसीं इन में मां ऐड कयो आहे गरम मसालो, लूणु मां इन में शामिलु कयो आहे, पुदीने जा पत्ता मां इन में ऐड कया आहिनि। जीअं ई इहे थोरो अञा बि बॉइल थियणु शुरू थी वेंदो त इन में ऐड कंदासीं राइस ऐं हिकिड़ो कनी उनखे असां कंदासीं बॉइल। अच्छा, हाणे अची था वञूं मैरिनेशन जी तरफ़। मैरिनेशन जे लाइ इन में असां ऐड कंदासीं थोरो लूणु हस्बे ज़रूरत। थोरो असां हिन में लूणु था ऐड कयूं, थोरा असां हिन में शामिलु था कयूं ॻाढ़ा मिर्च, थोरी असां हिन में कंदासीं हेड ऐं पिसियल सुका धाणा। हिन सां गॾोगॾु इन में ऐड कंदासीं थूम ऐं अदरक जो पेस्ट। अच्छा, पाणी बॉइल थी वियो आहे त हिन में चांवर ऐड करे था वठूं। चांवर बॉइल करण जे लाइ बसि थोरो गरम मसालो असां हिन में शामिलु कयो आहे, थोरा पुदीने जा पत्ता, लूणु ऐं जेको थांव आहे उहो वेकिरो इस्तेमालु कजो त जीअं चांवर जेके आहिनि से सुठे नमूने सां पचनि, उन्हनि खे जाइ मिले पचण जी। 1/2 kg हे असां वटि आहिनि राइस। ऐं जेकॾहिं तव्हां नवां आहियो पचाइण में, भेनर मुंहिंजियूं या अमड़ जेके बि बिरयानी सही न थींदी आहे, चांवर सही न थींदा आहिनि, त तव्हां इस्तेमालु करे सघो था सेला राइस। बिरयानी जे लाइ काफ़ी बहितरु हूंदा आहिनि, एतिरो जल्दी वेहंदा न आहिनि, सॉफ्ट न थींदा आहिनि, त तव्हां उन्हनि चांवरनि जो इस्तेमालु करे था सघो। मोस्टली जेका ॿाहिरि जी बि बिरयानी हूंदी आहे उहा सेला राइस में तयारु थियल हूंदी आहे। चलो हाणे हिनखे कुक थियणु ॾींदासीं त असां कयूं पिया मैरिनेशन। थूम ऐं अदरक जो पेस्ट, अच्छा थोरो मां हिन में शामिलु कंदमि ज़र्दे जो रंग, थोरो ऐड कंदासीं बसि। अच्छा, इन सां गॾोगॾु असां हिन में ऐड कंदासीं थोरो ऑयल ऐं अगेन चिकन खे तक़रीबन मिनिमम 30 मिनट्स तव्हां ज़रूरु ॾिजो। थोरो हिन में मां ऑयल शामिलु थी कयां। चलो 1/4 कप तक़रीबन असां ऐड कयोसीं ऑयल। हिकिड़ो मां फोक थी खणां जंहिंमें हिन जी मिक्सिंग जेका आहे सा सुठे तरीक़े सां थी वेंदी। चांवरनि खे तव्हां हिकिड़ो कनी बॉइल कंदा ऐं उन खां बाद में छन्नीअ में कढी करे उनखे रखंदासीं ऐं पोइ असां अची वेंदासीं पंहिंजे चिकन जी कुकिंग जी तरफ़। चलो इन्हनि तमामु शयुनि खे असां कयोसीं मिक्स ऐं इन में असां ऐड था कयूं पंहिंजी हे ड्रम स्टिक्स, जंहिंखे असां कट भी लॻाए सुठे तरीक़े सां इनखे मिक्स था कयूं। अच्छा, डायरेक्टली असां इनखे कुक कंदासीं ऐं जेकॾहिं तव्हां इनखे कोयले जी धूनी था ॾियो त बि तमामु सुठो लॻंदो, हिकिड़ो फ्लेवर अचे वेंदो। ऐं जेकॾहिं कोयले जी धूनी तव्हां न बि ॾियो था त लास्ट में इनखे जॾहिं सुठे तरीक़े सां ॻरी थियूं वञनि त फ्राइंग पैन में थोरो इनखे फ्राई करे त जीअं हिन जी अपीयरेंस थोरी सुठी थी वञे, स्पेशली जेके कुझु तव्हां मथियां ऐड कयो ऐं उन खां पोइ हिते तव्हां इनखे सर्व कजो चांवरनि सां गॾु।
अच्छा, चांवर असांजा बॉइल था थियनि, चिकन खे असां मैरिनेशन ॾेई छॾी आहे। जीअं ई इहे असांजा चांवर बॉइल थी वेंदा इन्हनि खे मां स्ट्रेन कंदमि ऐं हाणे जेके वाङण आहिनि उन्हनि खे थोरो हेठि ऐं मथे करे था छॾियूं ऐं मां सोचां थी इहे जेको असांजो नंढिड़ो चुल्हो आहे इन ते बि असां हिकु ॿ जेको वाङण आहे उनखे तयारु करे सघूं था। त मां हिकु ॿ वाङण हिते बि रखां थी जेके असांजा जल्दी थी वेंदा, क्विक थी वेंदा। चलो जी, हे असां हिकु ॿ वाङण हिते बि रखूं था ऐं इन जा जेके वाङण आहिनि उन्हनि खे बि थोरो उथलाए था छॾियूं। जेके हेठि आहिनि उन्हनि खे मथे था कयूं, जेके मथे आहिनि उन्हनि खे हेठि था कयूं। सॉफ्ट वाङण कजो ऐं अक्सर ईअं थींदो आहे त वाङणनि में कीड़ा इलाही निकिरंदा आहिनि, त थोरा सबीला वाङण हुजनि त जेकॾहिं हिकु ॿ वाङण ख़राब बि हुजे त को अहिड़ो मसइलो न थिए। अच्छा, हाणे जेके असां हेठि वाङण आहिनि उन्हनि खे थोरो मां मथे थी कयां ऐं मथियां वारा जेके आहिनि उन्हनि खे, अच्छा कुझु जेके आहिनि से कुक थियणु शुरू बि थी विया आहिनि, इन्हनि खे थोरो उथलाईंदा था हलूं ऐं इन्हनि खे ॿीहर असां ढक ॾेई छॾींदासीं। जी बि कयूं था हिकिड़ी सुठी हिकिड़ी सेटिंग ऐं यकीनन इन्हनि खे बि तव्हांखे उथलाइणो पवंदो हर हर।